खबर जो सिलसिलो जारी है। हमारे शाहपुर का खबर ॾिनो। शाहपुर थाने कोर्ट मोहम्मद उर्स सोयो जे रवासी मुकीम खोसो ऐं संदसि धीउ मेहरुनिसा खोसो प्रेस क्लब उडेरो लाल स्टेशन अॻियां एहतजाज कंदे ॿुधायो त मूं पंहिंजी न्याणी जी शादी कुझु साल अॻु मटियारी थाणे जी हद वारे ॻोठ सावण खोसे में पंहिंजे माइट इमदाद खोसो जे पुट सां कराई हुई, पर हाणे हू उन जी जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि ऐं हाणे इमदाद खोसो ऐं अली हसन उर्फ मोर खोसो वारा मुंहिंजी न्याणी मेहरुनिसा खे मारणु चाहिनि था। मेहरुनिसा खोसो इल्ज़ाम हयो त मुंहिंजो सावरो इमदाद खोसो मुंहिंजे मुड़ुस जी गैर मौजूदगी में राति जो मूं ते तशदुद करे रिपीटर खणी मूंखे चयो त हितां निकिरी वञ न त तोखे मारे छॾींदासीं। जंहिंखां पोइ हिननि मूंखे घरां कढी छॾियो ऐं मूं अची पंहिंजे पीउ जे घर पनाह वरिती आहे। हाणे इमदाद खोसो ऐं अली हसन उर्फ मोर खोसो वारा अञा बि मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं इन्हनि मां मूंखे जान जो ख़तरो आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो त इमदाद खोसो ऐं अली हसन उर्फ मोर खोसो ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।